सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे धाम जो मक़सदु हूंदो आहे जिते असांजी नेगेटिविटी पॉजिटिविटी में बदिलजी वञे। छाकाणि त असां सभु इंसान जेके बि हुजूं कंहिं ते विश्वास करूं न ॼण करूं, असां कंहिंखे मञूं या न मञूं, कंहिं ते यकीन रखूं या न रखूं, कहीं जगह झुकूं या न झुकूं, ये सब चीजों बाद में, लेकिन असां कर्मनि ते विश्वास सभु कंदा आहियूं जेतिरा बि इंसान आहियूं। त जहिड़ा कर्म कंदासीं तहिड़ो फल मिलंदो, उन ते विश्वास असां सभु रखंदा आहियूं। त जॾहिं असांजी सोच बहितर थींदी, अमल चङा थींदा, सभु कुझु बहितर थींदो। त जॾहिं कर्म चङा थिया, असांजो विश्वास हुजे न हुजे, कर्म चङा थिया त पूरो जीवन ई बहितर थींदो, सभु कुझु बहितर थींदो। ऐं जीअं जीवन बहितर थियो, सीधे कंहिं न कंहिं चङे संग में वेंदासीं, वरी ओड़ा थी वेंदासीं, मालिक जी रहमत खे पाईंदासीं। जेकॾहिं असांखे पतो ई न हूंदो, असां पंहिंजे कर्मनि खे संवारींदासीं ई न, सुधारींदासीं ई न, पंहिंजी मनमानी हूंदी। अॼु असांखे थोरे वक़्त लाइ लॻंदो आहे भई शायदि मां सही आहे, पर जॾहिं उनजो नतीजो निकिरंदो आहे ओड़ी महिल असां बर्दाश्त न करे सघंदा। जॾहिं कर्मनि जो फल मोटी करे ईंदो आहे उहो इंसान सही न सम्झंदो आहे। छाकाणि त इंसान जी हिकिड़ी नेचर रही आहे, उहो कंहिंजो क़त्ल बि करे छॾे, पंहिंजो पाण खे सही साबित कंदो आहे, लेकिन पाण खे थोरी चूंडी बि लॻे न, उहा बर्दाश्त न करे सघंदो आहे। असां ॾिसंदा आहियूं, असां किचन में हुजूं या रोटी जे टेबल ते वियो, कॾहिं कॾहिं खाधो ईंदो आहे, कंहिंजी जानवर जी रहंदे छुरी हलाईंदा आहियूं, उनखे कटे करे सॼो खाई करे वेंदा आहियूं, साम्हूं कटाईंदा आहियूं, असां इंजॉय कंदा आहियूं, असां उनजी टेस्ट वठंदा आहियूं। लेकिन असांखे ॿिए खे कटण ते तड़फण ते कॾहिं आराम कोन ईंदो। पर पाण खे बीमारी हूंदी आहे, पाण खे दुख हूंदो आहे, असांखे पंहिंजी बहितरी जे लाइ हिकिड़ी साम्हूं इंजेक्शन छॾो ईंदी आहे, उन वक़्तु असांजी हालत हूंदी छॾे हिकिड़ी सन्हड़ी नींद लाइ, जंहिंजो लॻाइण सां खून बि कोन निकिरंदो, भई खून निकिरे पोइ बि ॻाल्हि आहे, उहा बि कोन निकिरंदी, ऐं दर्द मच्छर जेतिरो बि कोन थींदो। लेकिन जंहिं महिल इंजेक्शन ईंदी आहे ओड़ी महिल छा हालत थींदी आहे, असांखे छुरी हलाईंदे कुझु न लॻंदो आहे, कात हलाईंदे कुझु न लॻंदो आहे, लेकिन पाण इंजेक्शन बि बर्दाश्त न करे सघंदा आहियूं, जेका असांजी भलाई जे लाइ आहे। त इंसान जी हिकिड़ी नेचर आहे शुरू खां ई, उनखे कंहिंजे क़त्ल करण खे बि उहो सही साबित करण जी कोशिशि कंदो आहे, जेको मां कयां थो उहो सही आहे, लेकिन पाण हिकिड़ी चूंडी खे बर्दाश्त न करे सघंदो आहे। त इन करे असांजा कर्म, असांजो अमल, असांजो संग, असांजी रहमत, असांखे आसीस अहिड़ी ज़रूरु हुजे जो उहा चूंडी असांखे लॻे न, असांजो कर्म अहिड़ो न हुजे की असांखे क़त्ल त परे रहियो पर असांखे का चूंडी बि लॻे, छाकाणि त बर्दाश्त न कंदा आहियूं, असां अहिड़ो कर्म न करूं असांखे चूंडी छो लॻे। मालिक जी रहमत वसंदी रहे, उनजी आसीस वसंदी रहे, असांजा कर्म अहिड़ा रहनि, सदाई हरिया भरिया आबाद ख़ुशि ख़ुशहाल रहूं, सदाई बहितर रहूं। तंहिंजे करे असां उन सचे साईं जे धाम ते ईंदा आहियूं, छाकाणि त उते जेका आशीर्वाद, जेका रहमत जेका मिलंदी आहे उहा न सिर्फ़ु ईअं मिलंदी आहे इहा चीज़ ख़तमु थिए, पर उहा मिलंदी आहे इहा चीज़ वरी थिए ई न, हमेशह जे लाइ बहितर थी वञे। इन करे सचे साईं जे जीवन खे मां जॾहिं बि ॾिठो आहे भई जहिड़ो बि ॾुखियो माण्हू आयो, जे सभिनी खे तपायो, सभिनी खे ॾुखायो, पर साईं जे संग में आयो, हिकु दफ़ो दर्शन कयईं, पोइ सचे साईं हुनखे दर्शन आशीष उहा ॾिनी भई जेतिरो हाणे ॿियनि खे ॾुखियो कयो थी ओतिरो छा कंदे, हाणे ओतिरो चङो थी वरी अॻिते लाइ तुंहिंजा दरवाज़ा खुली वञनि। ऐं उन हिकिड़े हथ घुमाइण सां
मुंहिंजो सभु बुरायूं ख़तमु, नेकियूं एतिरियूं शुरू थी वेंदियूं आहिनि जे वञण सां सभु ख़तमु, बुरायूं त ख़तमु थियूं, पाप त ख़तमु थिया, पर वेंदे वेंदे सभिनी खां मोकिलाए मुंहिंजा सभु पाप ख़तमु थिया। तरी करे मालिक जी रहमत पे वञा थो, आसीस ते वञा थो, एतिरो पाए।